Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. NA75 सियालकोट नंढी चूंड दौरान प्रिज़ाइडिंग जी गुमशुदगी बाबत रिपोर्ट तैयार। रिटर्निंग ऑफिसर रिपोर्ट में जणायो आहे त फॉर्म 45 तहत लाॻापियल पोलिंग स्टेशन से 18,722 वोट कास्ट थिया। 8 प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जवाब दाख़िल करायो त कोहीड़े सबब हू 4:30 वॻे पहुता। आरओ मूजिब 8 प्रिज़ाइडिंग ऑफिसर ख़ौफ़ज़दा हुआ। जन बहानो बणायो त ट्रांसपोर्ट ख़राब आहे। नवाज़ लीग NA75 सियालकोट ॿीहर चूंड जी इस्तदा करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान सिकंदर राजा चयो त पोलिंग अमले सां राब्तो काटा थियण ते घबराइजी विया हुआसीं। चीफ इलेक्शन कमिश्नर सवाल कयो त छा फायरिंग कंदड़ शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो? छा पुलिस तमाशो ॾिसी रही हुई? आरओ साहब अॼोके बयान में लॻे थो त अव्हां पंहिंजे पहिरें बयान तां फिरी रहिया आहियो। जेकॾहिं माहौल बणाए माण्हुनि खे वोट खां रोकियो वियो त कंहिं नतीजे ते पहुचणो पवंदो। रिटर्निंग ऑफिसर चीफ इलेक्शन कमिश्नर के बुधाए त 20 प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि मां रुगो 8 ऑफिसर्स बयान रिकॉर्ड कराइण आया। इलेक्शन कमीशन में नून लीग जो उम्मीदवार नौशीन इफ्तिखार बुधायो त DSP खेसि गोली हणण जी धमकी ॾिनी। पुलिस तशद्दुद जो निशानो बणाइण सां गॾु चादर बि खसे वरिती। इलेक्शन कमीशन मामले ते कार्रवाई ख़मीस ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर-ए-आज़म इमरान खान 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते श्रीलंका पहुची वियो। खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश। श्रीलंका जे वज़ीर-ए-आज़म पारां इमरान खान जो इस्तक़बाल कयो। 2 ॾींहनि जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि में गॾियल वापार समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयूं कयूं वेंदियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त नून लीग पहिरियां 20 पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड जो मुतालबो कयो। हाणे समूरे तक ते ॿीहर चूंड जो चई रही आहे। ही मौक़िफ़ तब्दील कंदा रहंदा आहिनि। हुकूमत जी पोज़ीशन वाज़े आहे। इमरान खान 23 पोलिंग स्टेशन में ॿीहर चूंड जो चैलेंज क़बूल कयो। ॿीहर चूंड थी त नून लीग खे ज़िलत बर्दाश्त करणी पवंदी। वो 14 फॉर्म्स जो आरओ के पास मौजूद हैं वो टेम्पर्ड है और जहां पीटीआई का स्ट्रॉन्ग होल्ड था वो 20 के 20 प्रिजाइडिंग ऑफिसर्स किडनैप कर लिए गए, जिनके फॉर्म्स में रद्दोबदल कर दिया गया। ये आरओ कह रहे हैं इलेक्शन कमीशन के, जिन्होंने अगवा किए जो कैंडिडेट हैं वो कह रहे हैं नहीं, मुझे यकीन है उन 20 फॉर्म्स पे आप उसको एक्सेप्ट कर लें। इमरान साहब कहते हैं मैंने कैंडिडेट को दरख्वास्त देने को कहा है 20 में रीपोलिंग करा लें। क्यों? मामा जी का वेड़ा है। पूरा पाकिस्तान आज इलेक्शन कमीशन की तरफ देख रहा है, लेकिन आज इलेक्शन कमीशन को ये फैसले के जरिए डेटरेंस और प्रेसिडेंट कायम करनी पड़ेगी कि आइंदा आने वाला इलेक्शन इस तरह भेंट ना चढ़े वोट चोरों के। 20 पोलिंग स्टेशन से ॿीहर पोलिंग छो करायूं? नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त क़ौम जूं नज़रूं इलेक्शन कमीशन ते खुतल आहिनि। PTI वारनि इहा सॼी साज़िश 20 पोलिंग स्टेशन खे तकरारी बणाइण लाइ कई। अॼु इलेक्शन कमीशन में आरओ सॼो रिकॉर्ड पेश करे छॾियो। अख़बार ॼाणायल प्रिज़ाइडिंग ऑफिसर सुबुह 5:30 वॻे पुलिस मोबाइल्स मां हथ आया। ख्वाजा साद रफ़ीक चयो त NA75 डस्का ते धाधली पर नफ़र धाधलो थियो आहे। इलेक्शन रिकॉर्ड ग़ाइब कयो वियो। खुरम दस्तगीर चयो त 96 कलाकनि बाद पंजाब हुकूमत इहो ॿुधाइण में नाकाम आहे त प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खे कंहिं अगवा कयो हो। इलेक्शन कमीशन जब एक दफ़ा सारा रिजल्ट कंपाइल हो जाए उसको मजाज नहीं है रोकने का। तो हमने ये कहा कि PMLN को एतराज़ है 20 या 22 पोलिंग स्टेशन के ऊपर
आप वहाँ पे इलेक्शन करवा लें। आज वहाँ पर PMLN ने फिर अपना मौक़िफ़ एक दफ़ा बदल लिया और कहा कि नहीं, पूरे हल्के के अंदर जो है वो इलेक्शन जो है वो होना चाहिए। अब हर बात के ऊपर अगर आप कहें मैं ना मानूं और उसके बाद आप इदारों के ऊपर चढ़ाई कर दें, आप हुकूमतों के ऊपर चढ़ाई कर दें, तो इस तरह तो नहीं होता। मेरे कप्तान ने, पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर ने हमें हुक्म दे दिया कि जो ये कह रहे हैं आप मान जाओ। अब वो जो उनकी कंप्लेन है, जो रिटन है, इन राइटिंग है, वो उससे मुकर गए। लीगली हमारा नोटिफिकेशन होना चाहिए, आज ही होना चाहिए। सेक्शन 90 और 92 पढ़ लें। इनको कोई ऑब्जेक्शन है तो वो ऑब्जेक्शन जो है वो इस नोटिफिकेशन के बाद कर दी। तहरीक इंसाफ दस्का में ॿीहर चूंडनि जे मुतालबे खे नून लीग जो यू टर्न करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नवाज़ लीग 20 पोलिंग स्टेशन से ॿीहर पोलिंग वारे मौक़िफ़ तां फिरी वई। हाणे इलेक्शन कमीशन ॼाणे, नवाज़ लीग ॼाणे, इलेक्शन कमीशन चूंड नतीजा करण जी पाबंद आहे। उस्मान डार चयो आहे त असां वज़ीर आज़म जे हुकुम ते नवाज़ लीग जे एतिराज़नि खे तस्लीम कयो। इलेक्शन कमीशन 20 पोलिंग स्टेशन से ॿीहर चूंड कराइण लाइ अॼु नोटिफिकेशन जारी करे। इलेक्शन कमीशन ते एतमाद आहे। दस्का जे आवाम जे फ़ैसिले जो भरपूर दिफ़ा कंदासीं। जब सेनेट की टिकट्स की डिस्ट्रीब्यूशन हो रही थी तो 3-4 लोगों के साथ बैठ के जो नूरे नजर थे, आपने नॉमिनेशन भी भरवा दिए, प्रोपोजर सेकेंडर भी उनके हवाले कर दिए, हमसे न मशवरा किया और हमसे न बात की गई। 3-4 लोग बैठ के अपने मनपसंद लोगों को सेनेट की टिकटें दें। अबड़ो जो है उसके लिए मैं बात नहीं करना चाहता, वो इस काबिल नहीं है कि मैं उसका जिक्र भी करूं। 35 करोड़ में ये टिकट बिका है। 6 महीने पहले वो पार्टी में आया तो किस बुनियाद पे, किस मेरिट पे टिकट दी गई? ये जो गवर्नर हाउस में बैठ के ड्राइंग रूम के अंदर फैसले करते हैं। वैसे रात को तो आपको जो जी में आए करो, लेकिन ड्राइंग रूम में सियासी फैसले तो न करें। किस किस को आपने टिकट दी है? एक पैराशूट के जरिए आया, वाडा साहब हैं, मेरा उनसे कोई जाती रंजिश नहीं है। MNA भी हैं, मिनिस्टर भी हैं, फिर सेनेट की टिकट भी। हमारे सेनेट के अंदर कोई इस काबिल नहीं था। शेख साहब भी तो सोलो फ्लाइट कर रहे थे ना, बहुत उड़ रहे थे तेजी से। सोलो फ्लाइट करता है तो जल्दी नीचे आ जाता है। मुराद अली शाह का खानदान या मुराद अली शाह, वो ऐसा कोई काम नहीं करेगा जिससे ऐसी कोई बात हो। PTI अगवान लियाकत जतोई तरफ़ा सैफुल्ला अबड़ो के 35 करोड़ रुपयनि में सेनेट चूंडनि लाइ टिकट ॾियण जो इंकशाफ। लियाकत जतोई चयो आहे त PTI टिकट्स विरहाइण लाइ पार्लियामानी बोर्ड न ठहियो। गवर्नर हाउस में सियासी ड्राइंग रूम सजाए टिकट से सौदा कया विया। रुगो मनपसंद माण्हुनि खे टिकट्स ॾिनी वयूं। 6 महीना अॻु PTI में शामिल थियो हो। खेसि कहिड़ी बुनियाद ते सेनेट इलेक्शन लाइ टिकट ॾिनी वई। हाली माधव शेख हवा में उॾामी रहियो हो। मुराद अली शाह मथस हमलो नथो कराए सघे। पीपल्स पार्टी सां सियासी इख़्तिलाफ़ आहिनि, पर कॾहिं बि ज़ाती तनक़ीद नाहे कई। बलोचिस्तान में PTI जी पार्लियामानी अगवान यार मोहम्मद रिंद बि सेनेट चूंडनि लाइ उम्मीदवारनि खे टिकट्स विरहाइण ते एतिराज़ वारे छॾिया। बलोचिस्तान जे सूबाई वज़ीर यार मोहम्मद रिंद चयो आहे त सूबे में रुगो मनपसंद माण्हुनि खे टिकट्स ॾिनियूं वयूं। सेनेट चूंडनि जे मामले ते बलोचिस्तान सां ज़ुल्म थी रहियो आहे। पार्लियामानी बोर्ड में बलोचिस्तान खे नुमाइंदगी न ॾिनी वई। PTI जो पार्लियामानी लीडर आहियां, पर मुशावरत में शामिल न कयो वेंदो आहे। बलोचिस्तान काबीना जो मेंबर हुजण बावजूद वज़ीर आज़म मुलाक़ात लाइ 5 मिंट बि नाहे ॾींदो। सिंध में नए तालीमी साल खां उस्तादनि जी बदली ते लॻायल पाबंदी ख़त्म करण जी मंज़ूरी। साल 2018 खां उस्तादनि मथां शहरी इलाइक़नि में बदली कराइण ते पाबंदी लॻल हुई। सिंध काबीना जे इजलास में ब्रीफिंग दौरान चयो वियो आहे त औरत उस्तादनि खे संदनि घरनि जे भरपासे बदली करण खे तरजीह ॾिनी वेंदी। कंहिं स्कूल मां उस्ताद रिटायर थियण जी सूरत में ॿिए स्कूल जे उस्ताद खे उते बदली कयो वेंदो। ट्रांसफर केस में वेटलॉक, बेवा या बीमार उस्ताद बदिलियुनि बाबति दरख़्वास्तुनि खे तरजीह ॾिनी वेंदी। उस्ताद पंहिंजी बदली लाइ जनवरी महीने जे ॿिए हफ़्ते खां इहा एप्लीकेशन दाख़िल कराए सघंदा। इहा एप्लीकेशन जी दरख़्वास्त जाइज़ो वठण बाद नओं तालीमी साल शुरू थियण खां अॻु बदली कई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह बल्दियात खाते खे हिदायत कई आहे त पंहिंजे मुलाज़िमनि जी पेंशन जा मसइला पाण हल करे। हुकूमत रिटायर्ड मुलाज़िमनि जा मसइला हल करणु घुरे थी। लाहौर के इलेक्शन ट्रिब्यूनल नून लीग अगवान परवेज़ रशीद के सेनेट चूंडनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। परवेज़ रशीद जी नामज़दगी काग़ज़ रद्द करण बाबति रिटर्निंग ऑफिसर जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील रद्द। परवेज़ रशीद चयो आहे त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो ॾोह कुझु ॿियो आहे। सज़ा कंहिं ॿी ॻाल्हि ते ॾियारी पई वञे। सेनेटर थियां या न, पर अॼु अंधेर नगरी खे वाइदो करे छॾियो।
सिंध इलेक्शन ट्रिब्यूनल PTI जे सेनेट उम्मीदवार फैसल वाडा जा नामज़दगी कागज़ मंज़ूर करण खिलाफ़ अपील रद्द करे छॾी। फैसल वाडा के सेनेट चूंडनि में हिस्सो वठण जी इजाज़त। पीपल्स पार्टी के कादिर खान मंदोखेल फैसल वाडा के नाअहल करार ॾियण जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। सिंध असम्बली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जो जना अस्पताल में इलाज जारी। डॉक्टरनि जो चवणु आहे त हलीम आदिल शेख के जंग में धक लॻण सबबि सोज आहे। अपोजिशन लीडर जूं मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं वयूं आहिनि। सिंध असम्बली में अपोजिशन मेंबर्स हसनैन मिर्ज़ा, खुरम शेर ज़मान, राजा अज़हर, नंद कुमार गोकलाणी ऐं ॿियनि जी स्पीकर आगा सराद रानी सां मुलाक़ात। हलीम आदिल शेख ते जेल में तशद्दुद ते एहतजाज रिकॉर्ड कराए। स्पीकर चयो त अपोजिशन लीडर समेत केर बि हुजे कानून हथ में खणंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सिंध काबीना सोलर ट्यूबवेल्स ऐं ज़रई औज़ारनि जी मद में सब्सिडी जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास दौरान वॾे वज़ीर तरफ़ां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कोल्ड स्टोरेज ठाहिण जी हिदायत। ज़राअत खाते के लेड लेवल्स ऐं ॿिया ज़रई औज़ार ख़रीद करण लाइ स्कीम जोड़ण जी बि हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हुकूमत रुगो नंढनि आबादगारनि खे सब्सिडी ॾींदी। ज़रई शोबे में सोलर ट्यूबवेल्स जी वॾी डिमांड आहे, उन ते सब्सिडी ॾियणु घुरिजे। काबीना ढाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन लाइ 7 एकड़ ज़मीन अलॉट करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना जो चवणु आहे त 5 एकड़ ज़मीन ते NTDC तरफ़ां 220 kV जी ग्रिड स्टेशन तैयार कई वेंदी। NTDC खे इहा ज़मीन मार्केट अॻिते ॾिनी वेंदी। नवाब शाह एजुकेशन बोर्ड लाइ गाॾियूं ख़रीद करण जी बि मंज़ूरी। मुल्क में बिजली जी ब्लैकआउट जी ज़िम्मेवार गुडू पावर प्लांट इंतज़ामिया करार। नेपरा रिपोर्ट जारी करे छॾी। नेपरा रिपोर्ट में ॼाणायो आहे त गुडू पावर प्लांट में 220 kV जी सर्किट ब्रेकर्स के बंदि करण सबबि 9 जनवरी ते सॼे मुल्क में ब्लैकआउट थियो। हेॾी बि इंसान कंहिंजे कढी न पवंदो आहे। मां रोज़ी खां वेठी रही आहियां। मालिक मकान घर खां उतारे छॾियो आहे। सेक्शन थाणे वारा बि ऐं उन्हनि जा बि कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके कालियूं करे धमकियूं था ॾियनि। साल पूरो न मूंखे हुन इस्तेमालु कयो। पहिरियों जाली निकाह कयो, जीअं मूंखे ख़बर पई जाली निकाह आहे। कुझु वीडियो मुंहिंजूं ठाहियूं, कुझु रिकॉर्डिंग कई। अहिड़ो त कोई इशू आहे ई न। नई वरी रुखाना जन खोरी असांखे ॿुधायो त तव्हांजा के दोस्तनि या तव्हां मूंखे गिला चुको आहे या तव्हां कमु आहे न वरी इलाही कूड़ा। ऐं ॾिसो तव्हां पाण मूवियूं ॾिठियूं आहिनि नेट ते ऐं ख़बरुनि में। तव्हां दिलि में वाइस मैसेज चवंदे इहे शेयर करे था सघनि ऐं आहिनि बिल्कुलु उन्हनि जी हेल्थ में काई कमी कोसे कुझु आहे त भले उहो छो कनि। अञा जे इन खां वधीक जीअं सज़ा खाइण लाइ असां तयारु आहियूं त पोइ असां थोरो सज़ा जे लाइ कयूं त असां सज़ा खाइण लाइ तयारु आहियूं। उहो मसइलो न आहे। खैरपुर में पुलिस एहलकार ते संगीन इल्ज़ाम लॻाईंदड़ मशहूर डांसर रुखसाना जतोई वटि ब्लैकमेलिंग ऐं धमकियुनि ते ॿधल ऑडियो बि मौजूदु हुजण जो इंकशाफ। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डांसर रुखसाना जतोई चयो त पुलिस एहलकार मुज़फ़र शाह लाॻीतो धमकाए रहियो आहे। एहतजाज करण ते पुलिस एहलकार जा साथी घर अची गार गन करे रहिया आहिनि। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकार मुज़फ़र शाह चयो त डांसर रुखसाना जतोई संदसि पाड़ेसरी आहे। हुन केस ब्लैकमेल नाहे कयो। जेकॾहिं रुखसाना वटि वॉइस मैसेजिस आहिनि त उहे साम्हूं आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद।